तोखा भालोबाई नगो ओ जानी छतरो पानी पियारे ओ अस्सलाम वालेकुम दोस्तों, आपको वेलकम करेंगे हैदराबाद स्टूडियो यूट्यूब चैनल पे। मैं हूं ब्लॉगर हसीन जान और आज हैदराबाद में टिकटॉक अवार्ड शो हो रहा है, इसमें हम एंट्री हो गए हैं। आपको यहाँ पर टिकटॉकर आए हैं बहुत सारे बड़े, उनसे आपको मुलाकात भी कराएंगे। मेरे साथ है हमारा उस्ताद फवाद भाई। फवाद भाई हेलो, हाय। फवाद भाई, टिकटॉक के हवाले से हम खुद आए हैं एंजॉय करने और देखते हैं कि ये कैसे शो हो रहा है। शो होता है और टिकटॉकर यहाँ पे आते हैं। बिल्कुल, ये दूसरा साल है अवार्ड शो हो रहा है। ये एनआर और पास स्टूडियो की तरफ से टिकटॉक अवार्ड शो हो रहा है मेहरान आर्ट काउंसिल में। तो हमारे साथ आमिर भाई भी है, मैं आपको उनसे मिलवा लूँ। आमिर भाई हेलो कर दो। हेलो, हाय। तो महफिल सजी हुई है, हम वहाँ पे ही जा रहे हैं। हमारे पास स्टूडियो का सीईओ परवेज भाई। परवेज भाई, शो के हवाले से कुछ करो। शो के हवाले से ये कि आपकी बड़ी मेहरबानी। अस्सलाम वालेकुम फिदा खुश सर। हाँ उस्ताद उस्ताद उस्ताद, आप फोटोग्राफी कर रहे हो? अरे असां जी पारत अथव न, फोटो ॾिसे आहे न कहिड़ा। ओके ये दोस्तों, ये अवार्ड शो के स्टेज है, आपको दिखा रहे हैं। दोस्तों हमारे साथ तो अभी के और मेरापुर शहर के मशहूर टिकटॉकर आयत फुल साथ हैं हमारे। आयत भाई, इस टिकटॉक अवार्ड शो के हवाले से हमारे व्यूअर्स को कुछ वडेरो कौन आयो? हाँ हाँ ओके। जी भाई, अल्हम्दुलिल्लाह आज बहुत बड़ी खुशी है क्योंकि ऐसे अच्छे इवेंट सिर्फ और सिर्फ हैदराबाद में ही हो रहे हैं और तो कहीं नहीं हो रहे। सही बात। हम जो मेहनत करते हैं पूरा साल, उसका जो फल है वो हमें हम लोगों को आज मिलेगा। इंशाल्लाह दुआ में याद रखिएगा कि हमें भी अवार्ड मिले। थैंक यू। ओके ओके। हमारे साथ जोएब भाई भी बैठा है वहाँ पे, संगत से बिजी है, उनसे जोएब भाई अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर कुछ शो के हवाले से। यार क्या कहूँ, अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन तरीके से बिठाया गया है यहाँ तो, लेकिन बस शो स्टार्ट होने वाला है। बस अल्लाह करे स्टार्ट हो जाए। अच्छा सिंह तमाम बेहतरीन गुलजार जेको तमाम प्यारो कंदड़ है असां गॾ ही मैनेजमेंट कंदो आसिफ साहिब सां गुज़ारिश है प्लीज स्टेज अचे। शुरुआत अपनों से होती है और अपनों की शुरुआत आप सब से होती है। अस्सलाम वालेकुम एवरीवन। रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्रोग्राम स्टार्ट हो चुका है, तो मास्टर फतेह परफॉर्मेंस कर रहे हैं। तो हम बैठे हैं उस्ताद फवाद के साथ। उस्ताद एंजॉय कर रहे हो? हाँ, ये अभी प्रोग्राम स्टार्ट हो गया है, ये सारे ऑडियंस बैठी हुए हैं। वाह मिस्टर टेम्पो मेरी बड़ा साधु देव तुझ दिखाए माओ पया आगे दिखाए आए जान नहीं सका प्यार जुड़कन की छात
असांजो ज़बरदस्त ऑनर्स परवेज़ अली सुब्रो ऐं रूबी अली ज़ोरदार तालियुनि में इस्तक़बाल महिरबानी तालियुनि में कंजूसी न कयो असांजा इहो सुपर टच स्टार आर्टिस्ट आहिनि ऐं ज़बरदस्त आर्टिस्ट आहिनि रूबी अली जो कि तारुफ जी मोहताज न आहे ऐं नानक राजपूत साहब एनआर प्रोडक्शन जे ऑनर्स ऐं पास स्टूडियो जा ऑनर्स असांजो परवेज़ अली सुब्रो और तालियों के साथ साथ मैं बुलाने जा रहा हूँ सिंध की बेटी जी दोस्तों, प्रोग्राम सिंध की स्टार्ट हो शान चुका है और रूबी अली भी हमारे साथ मौजूद है। रूबी अली तालियों से इस्तकबाल करें, तालियों में कंजूसी नहीं होनी चाहिए। अस्सलाम वालेकुम रूबी, अस्सलाम वालेकुम रूबी, कैसी हैं आप? खैरियत से हो? इन सब के साथ साथ मैं भी आपका फैन हूँ और माशाल्लाह आप सिंध सो मच तव्हांजी तारीफ़ कई ऐं सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां अस्सलामु अलैकुम। प्रिय जो पैगाम जी जो पहुतो जामदा आयासीं तो कई हां यार कहां जे लाइ पंहिंजे लाइ सर रूबी अली आ गई है। हाणे मूं निंड न कई आहे, ख़बर न आहे कंहिंजो अवार्ड मां कंहिंखे ॾेई छॾियां। निंड में आहियां छा कयां? जीअं पहुतासीं त नानक साहब चयो न अचणो त आहे, तव्हांजा बिना त हीअ फंक्शन ई कोन थींदो। ऐं मूं बि सोचियो जॾहिं सिंध जा एतिरा बहितरीन ऐं हसीन चेहरा हिते नालो वठी मुंहिंजो नालो वठी को ॾींहुं पंहिंजी निंड खे थोरो ख़राबु थी कयां ऐं वञूं था प्रोग्राम में शामिल थियूं था। हाणे ज़ुहैब चांडियो साहब किथे आहिनि? असांजे दिलि जी धड़कन, असांजा शहज़ादा, असांजा हीरो अदा ज़ुहैब चांडियो नज़र नथा अचनि। ताड़ियुनि में दम न आहे, वो टैलेंट कीअं नज़र ईंदो? तव्हांजूं क्लैपिंग ॿुधाईंदियूं त तव्हां माना कुझु आहियो। फाइनली हिकु दफ़ो बि अहिड़ा रूबी अली मां स्टेज ते अची वियासीं। जी बिल्कुलु दिलि जी गहराइनि सां असां सभिनि खे वेलकम कंदासीं अॼु हिते हैदराबाद टिकटॉक बाद ऐं हैदराबाद जी हवाउनि में आहे न किथे बि उहा खुशबू माण्हुनि में बि आहे। सच जो पंहिंजे माण्हुनि जी खुशबू पंहिंजी आहे न। बिल्कुलु पंहिंजे माण्हुनि जी ख़ुशबू ई पंहिंजी आहे। हाणे असां त ॻाल्हाईंदा रहंदासीं, ठीकु आहे, असांजे हथ में माइक, असां घणो ॻाल्हाईंदा जो मिलंदा असां ॻाल्हाईंदा रहंदासीं, पर मां सोचां थो त हाणे हिकिड़ी परफॉर्मेंस थी वञे। हां यस ऐं मां चवंदुमि ही असांजे सिंध जो उहो आर्टिस्ट आहे जंहिंखे पूरे सिंध खे हिन माण्हूअ ते फ़ख्रु आहे, छो जो हिननि पूरी दुनिया में सां जे सिंध जो नालो रोशन कयो आहे। ऐं मां त चवंदो आहियां हिन जी पर्सनैलिटी डिफरेंट आहे, ओवर अ पर्सनैलिटी। तो फिर भाई कहिड़ा हाल आहिनि तव्हांखे? दिलि जी गहराइनि सां वेलकम तव्हांखे वधिजे हिन म्यूज़िकल नाइट में। तमाम बेहतरीन ऐं तमाम सिंध के बेहतरीन सिंगर मामा मंजूर भी इस प्रोग्राम में हमारे साथ है। अस्सलाम वालेकुम मामा। वालेकुम सलाम, या अली मदद। मौला अली मदद। मामा इस प्रोग्राम के हवाले से क्या कहना चाहोगे? तमाम बेहतरीन प्रोग्राम है, दोस्तों हमारे साथ अभी मंजूर हो रहे साथ है, इंशाल्लाह नेक्स्ट फंक्शन है उससे भी आपको बात करवाएंगे। ओके मामा।
तो हैदराबाद का बेहतरीन टिकटॉकर हमारे साथ दादा फरहान है। अस्सलाम वालेकुम भाई। भाई अल्हम्दुलिल्लाह भाई अहिड़ा इवेंट असांजे सिंध में थींदा रहनि ताकी असांजो जेको सिंधी टैलेंट आहे उहो एक्सप्लोर थिए। ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे अहिड़ा इवेंट अगरि थींदा आहिनि असांजे पंहिंजे सिंध में। ऐं पंहिंजा मोतबर भाउ जावेद सुमरो ऐं परवेज़ सुमरो जेको हर दफ़ा हिकिड़े साल में तव्हां सभई टिकटॉकर ऐं गॾु कंदा आहिनि जेके फैमिली मेंबर हे काफ़ी टाइम खां मजबूरी जी वजह हैदराबाद में रही करे मिली नथा सघनि। इवेंट थ्रू मुलाक़ात थींदी आहे, कचेरी थींदी आहे, अहिड़ा ॿाहिरि मिलंदा आहिनि, मोहबत वधंदी है। बड़ी मेहरबानी लव यू। तो हमारे अभी सिंध में जो ट्रेंड चल रहा है माशूक शहर तो हम बलुआ नल को वो भी इस प्रोग्राम में पहुंच चुके हैं। उसको मैं आपको दीदार करवा दूं। तो कदे भी कंजी कामयाबी ते सड़ो ना उन्ने के भली काजो माशूक शहर भी पहुंच गए हैं। वनन सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं बिल्कुलु। ये ऑडियंस देखो वाह वाह वीआईपी ये एनआर और पास अच्छा हुन मेरे सां शौकत अली खे चवंदासीं अची वञनि ऐं पंहिंजो अवार्ड रिसीव करे वञनि। शौकत अली साहब अचो त शौकत अली सां गॾु आहिनि ऐं हीअ अवार्ड असां ॾींदासीं शौकत अली हिते। रेडियो करे ॿुधायो माशूक शहर के केर पसंद कंदो आहे केड़ो सॉन्ग सब का वधीक पसंद आहे तो खा बलवा नल को नानक साहब मां ॻाल्हि राई था माशूक साहब खां छो जो मां उन्हनि जी फैंस खां उन्हनि खे परे न रखंदसि। आई एम सो सॉरी। अच्छा पहिरियों त माशूक शहर के सां भली ॻाल्हि चवंदासीं कहिड़ा हले वेंदा ख़ुशि लॻा पिया। अस्सलाम वालेकुम यार नजर जेके दोस्त भेनरूं भाइर ऐं पंजाब जा सभिनी मां शुक्रगुज़ार आहियां। सभिनी खे मां भली ॻाल्हि चवां मैं तो सब खुश खैरत सां हूंदा तोखां भलो आई नंदो ओ जानी तू पानी पियारे तो हटे पियारे तो रोज पियारे तो तोखां भलो आई नंदो ओ जानी तू पानी पियारे माशाल्लाह तमाम बेहतरीन अदिला जोरदार तालियों